एकड़ी तहज़ीब जा ख़ालिक़ आहियो जेका इंडस वैली सिविलाइजेशन आहे। या मोहनजोदड़ो जी तहज़ीब, या मोहनजोदड़ो जी तहज़ीब जंहिंजे किंग प्रीस्ट के पंहिंजे बुत ते अजरक पातल आहे, जेका अॼु तव्हांजी किचन में आहे। इंडस वैली जी उहा तहज़ीब सिंधु सभ्यता जे उन दौर जी दुनिया जे तहज़ीबुनि खे आलम इंसानियत के पंहिंजूं पहिरियों विखूं खणणु सेखारी। उहा मलमल मोहनजोदड़ो जी नीरड़ी मलमल हुई जेका फिरौन मिस्र जे फिरौन जे बुतनि ते पातल हुई। इहा सिंध हुई जॾहिं अलेक्जेंडर सिकंदर जॾहिं हमलो तो करे, सिकंदर आज़म, तॾहिं हुन पंहिंजी माउ खे मोर जो तोहफ़ो मोकिलियो हुयो सिंध मज़ा। जॾहिं उते पहुतो उहो तोहफ़ो, तॾहिं हुनजी माउ चयो त जंहिं सरज़मीन जा पखी एॾा सुहिणा आहिनि, तुंहिंजा माण्हू केॾा हसीन हूंदा। तव्हां उन धरती उन तहज़ीब जा वारिस आहियो। अॼु असां हिते उहो पैगाम खणी आया आहियूं जेको पैगाम शाह लतीफ़ जो पैगाम आहे, जेको मोहब्बत जो पैगाम आहे, इंसानियत जो पैगाम आहे, जेको बाबा बुल्ले शाह जो पैगाम आहे। अहिड़ी घुट बुसट सफोकेशन एक्सट्रीमिज़म इंटॉलरेंस जे दौर में जॾहिं इहो बुल्ला शाह हो जंहिं चयो त मंदर ढाह दे, मस्जिद ढाह दे जो कुछ ढहंदा, किसी बंदे दा दिल न ढामी, रब दिला विच रहंदा।